प्रिय विद्यार्थियों, अॼु पाण BA पार्ट थर्ड जो सचर सरमस्त चूंड कलाम जो वहदत कलाम पाण करे रहिया हुआसीं। वरी विच में इम्तिहाननि अचण करे इम्तिहाननि में ड्यूटीज़ लॻण करे पाण कटिजी वियासीं। त उन मां जेके आहिनि 10 बंद 10 पॉइंट्स पाण करे चुका हुआसीं। त वहदत में वन इन ऑल एंड ऑल इन वन, माना सॼी घणाई जेका आहे उहा हिकिड़ाईअ में समाई पई आहे। सॼो जेको घणो जेको आहे घणाई जेका आहे उहा हिकिड़ाईअ में समाई पई आहे, इहो ॿुधायो हो कुझु। त हिन में पाण अॻिते वधूं था। हिन में जेका 11हीं पॉइंट आहे उन में लिखियलु आहे त बेरंगियमु रंग पसा जो पैदा थियो, ज़ाहिर में पियो जंग मूसा ऐं फ़रऊं जो। हिन उन बेरंगीअ मां उन बिना कंहिं रंग वारे परमात्मा ई सॼो जहान पैदा थी वियो आहे ऐं पसो जो पैदा थियो, जेको ना पैदा हो उहो पैदा थी वियो आहे ऐं जेको पैदा हो उहो ना पैदा थी वियो आहे। ज़ाहिर में पियो जंग मूसा ऐं फ़रऊं जो। हिन में मीनिंग लिखियलु अथव हेठि त कट जंग माना कट लॻणु, जंग न लॻी वेंदी आहे जीअं लोह ते लॻंदी आहे, ॻाढ़ी ॻाढ़ी थी वेंदी आहे, त अहिड़ी तरह चयो आहे ज़ाहिर में जंग लॻी वई। जेको ॾिसणु अचे थो उहो असांखे असली रूप हुनजो ॾिसण में नथो अचे। त मूसा ऐं फ़रऊं जो, मूसा ऐं फ़रऊं न हज़रत मूसा पैगंबर ऐं ॿियो आहे मिस्र जो ज़ालिम बादशाह जंहिं हज़रत मूसा जी अदावत कई हुई। त इन्हीअ करे इन धर्मनि में जेका आहे जेको कट्टरपणो जेको आहे साड़ पड़च जी भावना अची वई आहे। छो जो असां त उतां जेके आया हुआसीं त असां वटि को रंग हो न रूप हो, पर हिन संसार में अचण खां पोइ असां तफ़ावत पैदा कया आहिनि, पंहिंजे धर्म खे ॿिए जे धर्म खां उच मञणु लॻायूं। छो त इन्हनि ॻाल्हियुनि में कुझु बि कोन वणंदो आहे, छो जो हर हिकु धर्म जो जेको उद्देश्य जेको आहे मेन मक़सदु जेको आहे उहो हिकु ई हूंदो आहे, परमात्मा खे पाइण जो। त ज़ाहिर असांखे न करिणो आहे, साड़ पच जी भावना खां परे रहणो आहे। ज़ाहिर ककर आहे मींहुं तो बैतुनि में, पाण उहो ई बाहि जंहिं वसे सां वसत अचे। त अंदरि ऐं ॿाहिरि हिकु ई आहे। मतिलबु जेको ककर असांखे ककर माना बादल ॾिसण में अचे थो, उन में अंदरि मींहुं समायल आहे। त मींहुं ऐं ककर छा अलॻि आहिनि छा? अहिड़ी तरह सां इंसान ऐं परमात्मा बि बादल ऐं मींहं वांगुरु पंहिंजो पाण में समाया पिया आहिनि। पाण उहो ई बाहि जंहिंसां मतिलबु पंहिंजो पाण खे उहो सम्झ जंहिंसां हिन संसार जो भलो थिए, जंहिं वसे सां वस थिए। मतिलबु बादल जेको आहे उन में मींहुं समायल आहे ऐं मींहुं जॾहिं पवंदो आहे, बरसाति जॾहिं पवंदी आहे त सभु माण्हू ख़ुशि थींदा आहिनि। अहिड़ी तरह पंहिंजो पाण खे उहो ई सम्झ, पंहिंजो पाण खे परमात्मा जे अंदर में समायल सम्झ। तूं परमात्मा खां को अलॻि कान्हे, परमात्मा खां को बि अलॻि कोन्हे को। त तूं पंहिंजो पाण खे परमात्मा जे अंदर में समायल सम्झ त तुंहिंजे अंदर में जेका आहे उहा बरसाति पैदा थींदी, जंहिं मां तोखे अंदर में ख़ुशी हासिलु थींदी। ज़ाहिर ककर आहीं मींहुं तोईं बादनि में, इहो थी वियो न। पाण उहो ई ॼाण जंहिंसां वसे वस थिए। ॼाण न तफ़ावत अब्दा ऐं अलाह जो, हू आहे अमृत ही बि दूर न हुनखे। चवे त ज़ाहिर न ॼाण तफ़ावत अब्दा ऐं अलाह जो, बाने ऐं मालिक जे विच में असांखे तफ़ावत जेका आहे, दूरी जेका आहे उहा दूर मिटाइणी आहे। हू अगरि अमृत आहे त असां बि उन खां दूर कोन आहियूं। जेकी आहे हिते हुते बि उहा ई, जेके हिते आहे उते बि उहो ई आहे। बन इहा ई भित तां तो उहो ई आहीं। तोखे इन ई भित खे, इन ई जेका रंडक खे, रुकावट खे दूर करिणो आहे। जेकी हले थो जंहिंसां सो कर पैदा पाण थो, जेको परमात्मा हलाए रहियो आहे उहो पंहिंजो पाण खे अंदर में पैदा करिणो आहे। सूरत सां सुञाण मूं करे मूरत खे, उन मूरत जे तरफ़ उन ई सूरत खे पंहिंजे अंदर में समाइणो आहे। जहिड़ो पाईंदे पाण पंहिंजो पाण ई, तहिड़ो थींदे उत बि साण यकीन। तूं चए थो जेको पंहिंजो पाण खे सम्झंदे तूं ओड़ो ई थी, इहो जेको आहे विश्वास करण जी ॻाल्हि आहे। इन में असांखे को बि वहम अटसटो न करिणो आहे, उन में पको दृढ़ विश्वास करिणो आहे। नेक्स्ट आहे त जो ई ना पैदा हुयड़ो सो ई थियो वरी, जेको ना पैदा हो उहो पैदा थी वियो। जो ई पैदा असुल खां आणो सो उहो ना, मतिलबु हिन संसार में अचण खां पहिरीं असां न पैदा हुआसीं ऐं हिते आयासीं त पैदा थी वियासीं। पैदा थी वियासीं त हिन संसार में, हिन सुंदर सृष्टिअ में असांजो मोह पैदा थींदो वियो ऐं असांजो जेको ना पैदा जो जेको असुल रूप हो उहो खोए वेठासीं ऐं हिन संसार में मोह करे वेठासीं। पोइ ॿुधाए थी त पैदा
सो ना पैदा थिए तॾहिं हक़ु हुअ त उहो जेको हिन संसार में पैदा थी करे बि उन साॻे हिकिड़े ई रूप ना पैदा थी वञे, उन जी ई जेका आहे सुञाणप आहे असली परमात्मा सां मिलण जी। पैदा जी कल्ह तॾहिं थींदी ना पैदा, असांखे उन पैदा थियल जी कल्ह ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं असां गुम थी वेंदासीं उन ना पैदा में वापसि असली रूप में। मरण खां जे अॻे मुआ माउ खे की न मञनि, जेके मरण खां पहिरीं मुआ आहिनि उहे माउ खे की न मञींदा आहिनि। दुश्मन दोस्त हिकु कयो गोदड़िया घुमनि, दुश्मन ऐं दोस्त जेके सचा जोगी आहिनि सॼण ऐं दुश्मन में को बि फ़र्क़ु की न सम्झंदा आहिनि। वहदत जी वादीअ में दाना दम, उहे वहदत जी वादीअ में वहंदा वेंदा आहिनि। तूं मां विचाए विञ मां पंहिंजो पाण पसंदि, हादी मुरीद हिकु थियो तफ़ा, हादी ऐं मुरीद जंहिंमहिल सलाह ॾींदड़ ऐं जेको मुर्शद आहे, जेको मुरीद आहे मतिलबु उनजो जेको बानो आहे उहो हुन में हिकु करे सम्झंदा आहिनि। नाए ॾिस नेण सूरत मूरत, नाए नेण मतिलबु बिल्कुलु अंदरीअ तह ताईं वञण सां असांखे ख़बर पवंदी त उहा मूरत ऐं सूरत जेका आहे उहा हिकु ई आहे। सूरत मूरत हिकु हथ ई नाए ॾिस नेण, सूरत ऐं मूरत हिकु ई आहे जॾहिं असां अंदर में पेही करे ॾिसंदासीं। अखियूं कन ज़बान ई विचां जीअं वञनि, टप टप लाए टोबा टोबीअ मंझि टुबनि, पाणीअ जी पाकाईअ में पाण ई पाक थियनि, अठई पैर अछ में आशिक गुम रहनि, सालिक सम्झनि मामनि सां माण्हुनि खे। माना सालिक जेके आहिनि ॻुझनि इशारनि में, मालिक जेके आहिनि ॻुझनि इशारनि में हिननि माण्हुनि खे, हिननि परमात्मा जे बंदनि खे ॻुझनि इशारनि सां सम्झाए रहिया आहिनि त सूरत मूरत आशिक माशूक सभु हिकु ई ॻाल्हि आहे, उन में को बि असांखे फ़र्क़ु न करिणो आहे। ही दम बहर हक़ीक़त हू जे हू सां हू सुञाणनि, ख़ाकी जिस्म ठह पिए ॿोड़े हरगिज़ उन न आणनि, अंदरि ॿाहिरि ज़ाहिर हू आहे तरफ़ न ॿेते तूं ॼाण, सचा गुमराहीअ वारी राह इहा ई ॼाण। जेके सचा आहिनि उहा इन ई राह खे सचो सम्झनि था त ऐं ही जेके आहिनि हिन ही दम ॿाहिरि हक़ीक़त हू जे हू सां हू सुञाणनि, मतिलबु हू ऐं हू, ही ऐं हू सभु हिकु ई ॻाल्हि आहे, इन में को बि असांखे फ़र्क़ु कान करिणो आहे। ऐं ही ख़ाकी जिस्म जेको ठह पियो ॿोड़े हरगिज़ उन गुर न आणनि, हिन जिस्म खे, हिन विजूद खे असां विञाईंदासीं त उन ई परमात्मा जी हस्तीअ में को बि असां शक गुमान कन कंदासीं ऐं उन ई परमात्मा जी हस्तीअ में पंहिंजी हस्ती मिलाए छॾींदासीं। मतिलबु चवण जो आहे त हिन सॼे वहदत कलाम में परमात्मा खे घणाईअ जो रूप ऐं हिन घणाईअ खे उन हिकिड़ाईअ जो रूप, माना हिकु सभ में समायल आहे ऐं असीं सभु उन में समायल आहियूं, इहो ई हिन जो तात्पर्य आहे, तत आहे। त इहो अॼु जेको कलाम असां कंप्लीट कयासीं, सुभाणे पाण नओं कलाम शुरू कंदासीं ऐं मोहबत ऐं मोहबती।